रिपोर्टर शकील अहमद शर ठरी मीरवा खरड़ा बरसां गोड़ चनेसर जरवार में कमजे भेलता बिंदुरिन विच में झेड़ो जंहिंजे नतीजे में कुहाड़ियूं लॻण सबबि 5 ॼणा सख़्त ज़ख़्मिन में जमील अहमद जरवार फैसल अहमद जरवार अर्ज़ मोहम्मद जरवार सुधीर जरवार आशिक जरवार ऐं ॿियनि मीडिया आॾो दाहींदे ॿुधायो त शमसुद्दीन जरवार गुलाम अब्बास जरवार गफ़ार अहमद ख़ालिक अहमद गुलज़ार अहमद मुर्तज़ा अली एहसान अली बरकत अली अवेज़ अहमद काबिल अहमद जिन असांजे घर अंदर दाख़िल थी करे असांजे माण्हुनि खे ज़ख़्मी करे विया आहिनि। असां अहिड़ो इतला पीरोसण पुलिस खे ॾिनो त पीरोसण पुलिस बासरनि माण्हुनि जे विंघार वेही रही आहे। असांजी NCB दाख़िल नथा कनि। उन्हनि DIG सखर SSP खैरपुर मीरस खां मुतालबो कयो त असां ग़रीब मिस्कीन आहियूं, असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।